ओम शांति। अजय मूल्य तारीख 18/4/2025। अज मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजे मथां रहम करो। बाप जो मत ॾींदा आहिनि, हुननि ते हलो त अपार ख़ुशी रहंदी। माया जे श्राप सां बची रहंदा। प्रश्न: माया जो श्राप छो लॻंदो आहे? श्रापित आत्मा जी गति छा थींदी आहे? उत्तर: बाप ऐं पढ़ाई जो ज्ञान रत्ननि जो निराधार करण सां, पंहिंजी मत ते हलण सां माया जो श्राप लॻी वेंदो। ॿियो आहे आसरी चलन। दैवी गुण धारण न कंदा आहियो त पंहिंजे ते बेरहमी कंदा आहियूं। बुद्धि जो तालो लॻी वेंदो आहे, उहो बाप जी दिलि ते चढ़ी न सघंदा आहिनि। अगरि असां पढ़ाई ऐं बाप जो निरादर कंदासीं, पंहिंजी मत ते हलंदासीं त माया जो श्राप लॻी वेंदो। आसरी चलन दैवी गुण धारण न कंदासीं त पंहिंजे ते बेरहमी कंदा आहियूं। बुद्धि जो तालो लॻी वेंदो आहे त उहा बाप जी दिलि ते चढ़ी न सघंदा आहिनि। ओम शांति। रूहानी ॿारनि खे इहे त हाणे निश्चय आहे कि असांखे आत्म अभिमानी ठहिणो आहे ऐं बाप खे यादि करिणो आहे। माया रूपी रावण जो उहो श्राप, माया रूपी रावण जो आहे उहो श्रापित, उहो दुखी ठाहे ॾींदी आहे। माया रूपी रावण जो आहे उहा श्रापित दुखी ठाहे ॾींदी आहे। श्राप अक्षर ई दुख आहे, वरसो अक्षर सुख जो आहे। जो ॿार वफ़ादार फरमान बरदार आहिनि उहे सुठी रीति ॼाणंदा आहिनि। जो नाफ़रमान बरदार आहिनि, नाफ़रमान बरदार आहिनि उहे ॿार न आहिनि। भले पंहिंजे खे कुझु बि सम्झनि, परंतु बाप जी दिलि ते चढ़ी न सघंदा, वरसो पाए न सघंदा। जो माया जे चइण ते हलंदा आहिनि, बाप खे यादि न कंदा आहिनि, जेके कंहिंखे सम्झाए न सघंदा आहिनि, गोया पंहिंजी पाण ते आपे ई श्रापित करे छॾींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि माया ॾाढी ज़बरदस्त आहे। अगरि बेहद जे बाप जी बि न मञंदा त गोया माया जी मञंदा आहिनि, माया जे वश थी वेंदा आहिनि। कहावत आहे न, प्रभु जी आज्ञा सिर माथे पर। त बाप चवंदा आहिनि ॿार पुरुषारथ करे बाप खे यादि करो त माया जी गोद सां निकिरी प्रभु जी गोद में अची वेंदव। बाप त बुद्धिवाननि जी बुद्धिवान आहे। बाप जी न मञंदव त बुद्धि जो तालो लॻी वेंदो। तालो खोलण वारो हिकु बाप आहे। श्रीमत ते न हलंदव त उन्हनि खे उन्हनि जो छा हाल थींदो? माया जी मत ते कुझु बि बद न पाए सघंदा। भले ॿुधंदा आहिनि परंतु धारणा न करे सघंदा, न कराए सघंदा त उन्हनि जो छा हाल थींदो? बाप त ग़रीब निवाज़ आहे न। मनुष्य ग़रीबनि खे दान कंदा आहिनि त बाप ई अची करे केतिरो बेहद जो दान कंदा आहिनि। अगरि श्रीमत ते न हलंदा त हिकदमि बुद्धि जो तालो लॻी वेंदो। पोइ छा प्राप्ति कंदव? श्रीमत ते हलण वारा ई बाप जा ॿार ठहंदा न। बाप त आहे ई रहम दिल, सम्झाईंदा आहिनि। ॿाहिरि वेंदा आहियूं त छा, ॿाहिरि वेंदा त आहिनि ई, माया हिकदमि ख़तमु करे छॾी आहे। सम्झंदा आहिनि ॿाहिरि वेंदा आहियूं, वेंदे ई माया हिकदमि ख़तमु करे छॾी आहे। कोई आपघात कंदा आहिनि त बि उन्हनि ते त बि पंहिंजी सत्यानाश कंदा आहिनि। बाप बि सम्झाईंदा आहिनि, रहंदा आहिनि पंहिंजी, बाप बि सम्झाईंदा रहंदा आहिनि पाण ते रहम करो, पाण ते रहम करो, श्रीमत ते हलो, पंहिंजी मत ते न हलो। श्रीमत ते हलण सां ख़ुशी जो पारो चढ़ंदो। लक्ष्मी नारायण जी शक्ल ॾिसो कीअं आहे, ख़ुशनुमा, जो पुरुषारथ करे अहिड़ो उच्च पद पाईंदा आहिनि। बाप अविनाशी ज्ञान रतन ॾींदा आहिनि त उन्हनि जो निराधार छो करिणो खपे? रत्ननि सां झोली भरणी आहे न। ॿुधंदा त आहिनि परंतु झोली न भरंदा आहिनि, छो जी बाप खे यादि न कंदा आहिनि न। आसरी चलन हलंदा आहिनि। बाप बार बार ते सम्झाईंदा आहिनि, पंहिंजी खे आत्मा सम्झो, है न। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि कि पंहिंजी खे आत्मा सम्झो।
बाबा चईंदा आहिनि पाण ते रहम करो। बाप अविनाशी ज्ञान रतन ॾींदा आहिनि त हुनजो निरादर छो करिणो खपे। रत्ननि सां पंहिंजी बुद्धि रूपी झोली भरदा रहो। ॿुधंदा त आहिनि परंतु झोली भरदा न आहिनि। श्री बाप खे यादि न कंदा आहिनि। आसरी चलन हलंदा आहिनि। बाबा बार बार सम्झाईंदा रहंदा आहिनि पाण ते रहम करो, दैवी गुणनि जी धारणा करो। उहा आहे आसरी संप्रदाय। उनखे बाप अची करे परिस्तानी ठाहींदा आहिनि। परिस्तान स्वर्ग खे चइबो आहे। मनुष्य केतिरा धक्का खाईंदा रहंदा आहिनि, है न। मनुष्य केतिरा धक्का खाईंदा रहंदा आहिनि। सन्यासी आदि वटि वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि मन जी शांती मिलंदी। वास्तव में इहा अक्षर ई रॉन्ग आहे। इन जो कोई अर्थ न आहे। मन त शांत आत्मा, शांती त आत्मा खे खपे। आत्मा स्वयं शांत स्वरूप आहे। ईअं बि न चईंदा कि आत्मा खे कीअं शांती मिले, चईंदा आहिनि मन खे शांती कीअं मिले। हाणे मन छा आहे, बुद्धि चईंदी आहे। मन छा आहे, बुद्धि छा आहे, आत्मा छा आहे, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। तव्हां जो कुझु चईंदा आहियो अथवा कंदा आहियो सभु भक्ति मार्ग आहे। भक्ति मार्ग वारा सीढ़ी उतरदा आहिनि। जो कुझु कंदा आहिनि अथवा चईंदा आहिनि उहो सभु भक्ति मार्ग आहे। भक्ति मार्ग वारा सीढ़ी हेठि उतरदा तमो प्रधान थींदा आहिनि। भल के ॾाढो धन प्रॉपर्टी आदि आहे परंतु त बि पोइ रावण राज्य आहे न, है न। रावण राज्य में त धन बि हुजे, कुझु बि हुजे, लेकिन दुख त थींदो आहे न हुन सां। तव्हां ॿारनि खे चित्रनि ते सम्झाइण जी बि ॾाढी प्रैक्टिस हुजणी खपे। बाप सभु सेंटर्स जे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। नंबरवार त आहिनि। कई ॿार राजे पद पाइण जो पुरुषार्थ कंदा आहिनि त प्रजा में छा वञी करे ठहींदा। पुरुषार्थ कंदा आहिनि, न कंदा त प्रजा में छा वञी करे ठहींदा। सर्विस न कंदा आहिनि, पंहिंजे ते तरस न ईंदो आहे कि असां छा ठाहींदासीं। पोइ सम्झिबो आहे ड्रामा में हिननि जो एतिरो ई पार्ट हुयो। पंहिंजो कल्याण करण जे लाइ ज्ञान सां गॾु गॾु योग बि ज़रूरी आहे। योग में न रहंदा त कुझु बि कल्याण न थींदो। योग अक्षर पावन ठही, योग बग़ैर त कोई पावन न ठही सघे। ज्ञान त ॾाढो सहज आहे परंतु पंहिंजो कल्याण करिणो आहे, है न। बाबा चईंदा आहिनि योग बग़ैर पावन न ठही सघंदा। ज्ञान त ॾाढो सहज आहे परंतु पंहिंजो कल्याण बि करिणो आहे न। ज्ञान ॿुधाईंदा रहंदव, चलो ठीकु आहे, तव्हांजो नाम बि थींदो वेंदो। लेकिन योग सां त सभु पावन ठहींदासीं न। योग में न रहण सां कुझु बि कल्याण न थींदो आहे। योग बग़ैर पावन कीअं ठहींदव। ज्ञान अलॻि चीज़ आहे, योग अलॻि चीज़ आहे। योग में ॾाढा कचा आहिनि। यादि करण जो अक़ल ई न ईंदो आहे त यादि बग़ैर विक्रम कीअं विनाश थियनि। पोइ सज़ा ॾाढी खाइणी पवंदी, ॾाढा पछताइणो पवंदो। उहा स्थूल कमाई न कंदा आहिनि त कोई सज़ा न खाईंदा आहिनि। इन में त पापनि जो बोझ सिर ते आहे न। उनजी त ॾाढी सज़ा खाइणी पवंदी न। ॿार ठही करे ऐं बेअदब थींदा आहियो त ॾाढी सज़ा मिली वेंदी। बाप त चईंदा आहिनि पंहिंजे ते रहम करो, योग में रहो, न त मुफ़्त पंहिंजो घात कंदव। जीअं कोई मथां खां किरंदो आहे, मरियो न त हॉस्पिटल में पियो हूंदो, चिलाईंदो रहंदो। नायक पंहिंजे खे धको ॾिनई, मरियो न, बाक़ी छा कम जो रहियो। हिते बि ईअं ई आहे, चढ़णो आहे ॾाढो ऊच। श्रीमत ते न हलंदव त किरी पवंदव। अॻियां हली करे हर हिक खे पंहिंजे पद खे
हर हिकु पंहिंजे पद खे ॾिसी सघंदा कि असां छा ठाहींदासीं। जो सर्विसेबल आज्ञाकारी हूंदा उहे ई उच्च पद पाईंदा, न त राजसासियूं आदि वञी करे ठाहींदा। पोइ ॾाढी सजायूं बि कड़ी मिलंदियूं। हुन समय ॿई जीअं धर्मराज जो रूप ठही वेंदा आहिनि, बाप ऐं दादा। परंतु ॿार सम्झंदा न आहिनि, भूल कंदा रहंदा आहिनि। सजा त हिते खाइणी पवंदी न, जेतिरो जो सर्विस कंदो शोभदो, न त कोई कम जो ई न रहंदो। बाप चवंदा आहिनि ॿियनि जो कल्याण न करे सघंदा त पंहिंजो कल्याण त करो। बांदेली ॾिसो, कम से कम पंहिंजो कल्याण त कंदियूं आहिनि न, बाप जी यादि में रहंदियूं आहिनि। बाप पोइ बि ॿारनि खे चवंदा आहिनि ख़बरदार रहो, कंहिंजे नाम रूप में न फसो। नाम रूप में फसण सां माया ॾाढो धोखो ॾींदी आहे। चवंदा आहिनि बाबा फलाणे खे ॾिसण सां असांखे ख़राबु संकल्प ईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कर्मेंद्रियनि सां कॾहिं बि ख़राबु कमु न करणु खपे। कोई बि गंदो आदमी जंहिंजी चलन ठीकु न हुजे त सेंटर ते हुनखे अचणु न ॾियणो आहे। स्कूल में कोई बदचलन हलंदा आहिनि त ॾाढी मार खाईंदा आहिनि। टीचर सभिनि जे अॻियां बतलाईंदी आहे इन्हनि अहिड़ी बदचलन कई, इन करे इन्हनि खे स्कूल सां कढूं था। तव्हांजे सेंटर्स ते बि अहिड़ी गंदी दृष्टि वारा आहिनि त उन्हनि खे भॻाए ॾियणो खपे। बाप चवंदा आहिनि कॾहिं कुदृष्टि न रखणी आहे। सर्विस न कंदव, बाप खे यादि न कंदव त ज़रूरु सभु कुझु सर्विस न कंदव, बाप खे यादि न कंदव त कुझु न कुझु गंदगी आहे। जो सुठी सर्विस कंदा आहिनि उन्हनि जो नाम बालो थींदो। थोरो बि संकल्प आयो कुदृष्टि वई त सम्झणो खपे माया जो वार आहे, हिकदमि छॾे छॾिणो खपे, न त वृद्धि खे पाए नुक़सानु करे ॾींदो। बाबा खे यादि कंदव त बचंदा रहंदव। बाबा सभु ॿारनि खे सावधान कंदा आहिनि, ख़बरदार रहो। चइबो आहे न पंहिंजे कुल जो नाम बदनाम न करो। इन में गंधर्वी विवाह करे खट रहंदा आहिनि त केतिरो नाम बालो थींदो आहे। कोई बि बाबा चवनि था कोई गंधर्वी विवाह करे खट रहंदा आहिनि त केतिरो नाम बालो कंदा आहिनि। कोई पोइ गंदा थी पवंदा आहिनि। तव्हां हिते आया आहियो पंहिंजी सदगति करणु, न कि बुरी गति। बुरे ते बुरो कमु आहे, पोइ बुरे ते बुरो आहे काम, पोइ क्रोध। ईंदा आहिनि बाप खां वरसो वठण लाइ, परंतु माया वार करे श्राप ॾेई छॾंदी आहे त हिकदमि किरी पवंदा आहिनि, गोया पंहिंजे खे श्राप ॾेई छॾंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॾाढी संभाल करणी खपे। कोई अहिड़ो अचे त हुनखे हिकदमि रवानो करे छॾियो। ॾेखारींदा बि आहिनि अमृत पीअण आयो, पोइ ॿाहिरि वञी करे असरु थी वियो। उहो पोइ हिते ज्ञान ॿुधी न सघे। तालो बंदि थी वेंदो है न। बाबा चवंदा आहिनि कि अमृत पीअण आयो, पोइ ॿाहिरि वञी करे असुरु गंदो थी वियो। उहो पोइ हिते ज्ञान ॿुधी न सघे, तालो बंदि। बाप चवंदा आहिनि पंहिंजी सर्विस ते ई तत्पर रहणो आहे। बाप जी यादि में रहंदे रहंदे पिछाड़ी में हली वेंदासीं घर। बाप खे यादि कंदे कंदे पिछाड़ी में हली हलंदासीं पंहिंजे घर। आत्मा ई राही आहे न, आत्मा खे रोज़ सम्झाइबो आहे। हाणे त शांतीधाम वञण जा राही आहियो त हाणे बाप खे ऐं घर खे वरसे खे यादि करो। पंहिंजे खे ॾिसणो आहे माया काथे धोखो त न ॾींदी आहे। मां पंहिंजे बाप खे यादि कंदो आहियां। उच ते उच बाप जी तरफ़ ई दृष्टि रहे, इहो ॾाढो उच पुरुषार्थ आहे। बाप चवंदा आहिनि ॿार कुदृष्टि छॾे ॾियो। देह अभिमानी माना कुदृष्टि, देही अभिमानी माना शुद्ध दृष्टि। त ॿारनि जी दृष्टि बाप जी तरफ़ रहणी खपे।
वरसो ॾाढो ऊचा, विश्व जी बादशाही, कम ॻाल्हि आहे छा? स्वप्न में भी कंहिंखे न हूंदो, न सपने में भी कंहिंखे न हूंदो छा कि असांखे बाबा एॾो ऊच वरसो थो ॾिए, विश्व जी बादशाही। योग सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे। पढ़ी करे ऊच पद पाईंदव त बाप बि ख़ुशि थींदो, टीचर बि, सतगुरु बि ख़ुशि थींदा। यादि कंदा रहंदव त बाप बि पुचकार ॾींदा रहंदा। बाप चवंदा आहिनि ॿार इहे खामियूं कढी छॾियो, न त मुफ़्त नाम बदनाम कंदव। बाप त विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, सौभाग्य खोलंदा आहिनि। भारतवासी ही 100% सौभाग्यशाली, पोइ 100% दुर्भाग्यशाली ठहिया आहिनि। पोइ असांखे बाप बाबा चवंदा आहिनि बाप त तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, सौभाग्य खोलंदा आहिनि। भारतवासी 100% सौभाग्यशाली हुया, हाणे 100% दुर्भाग्यशाली ठहिया आहिनि। पोइ तव्हांखे सौभाग्यशाली ठाहिण जे लाइ हाणे बाबा असांखे वरी खां पढ़ाइनि था। बाबा सम्झाईंदा आहिनि धर्म जा जो वॾा वॾा आहिनि उहे बि तव्हां वटि ईंदा, योग सिखी करे वेंदा। म्यूज़ियम में जो टूरिस्ट ईंदा आहिनि उन्हनि खे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। हाणे स्वर्ग जा गेट्स खुलणा आहिनि, झाड़ ते सम्झायो, ॾिसो तव्हां फलाणे समय ते ईंदा आहियो। भारतवासियुनि जो पाठ फलाणे समय ते आहे न, तव्हां इहा नॉलेज ॿुधंदा आहिनि, तव्हांजी नॉलेज ॿुधंदा आहिनि, पोइ कम से कम इहे त चवंदा न कि असां भारत खे एॾो कुझु ॾिनो। बाबा चवंदा आहिनि कि योग सां म्यूज़ियम में बि योग सिखी करे वेंदा। तव्हां वटि ॾाढा ईंदा वॾा वॾा माण्हू जो योग सिखी करे वेंदा। म्यूज़ियम में जो टूरिस्ट ईंदा आहिनि उन्हनि खे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। हाणे स्वर्ग जा गेट्स खुलणा आहिनि, झाड़ ते सम्झायो, ॾिसो तव्हां फलाणे समय ते ईंदा आहियो। भारतवासियुनि जो पाठ फलाणे समय ते आहे। तव्हां इहे नॉलेज ॿुधंदा, तव्हांजी इहा नॉलेज ॿुधंदा आहिनि, पोइ पंहिंजे देश में वञी करे ॿुधाईंदा कि बाप खे यादि करो त सतो प्रधान थी वेंदो। योग जे लाइ हू त चाहना रखंदा आहिनि न, हठ योगी सन्यासी त उन्हनि खे योग सिखलाए न सघे। तव्हांजी मिशन बि ॿाहिरि वेंदी, सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। धर्म जा जो वॾा वॾा आहिनि उन्हनि खे अचिणो आहे। तव्हांखां कोई हिकु ॿ बि सर्विस जी सुठी रीति सुठी नॉलेज वठी पाईंदो, है न। धर्म जा जो वॾा वॾा आहिनि उन्हनि खे वञिणो हूंदो आहे, कोई मीटिंग या इहे सभु उन्हनि खे। पोइ बाबा चवंदा आहिनि कि धर्म जा जो वॾा आहिनि उन्हनि खे अचिणो त आहे, बाबा वटि बि ईंदा उहे। तव्हां सां कोई हिकु बि सुठी रीति नॉलेज वठी वञे त हिक सां केतिरा ढेर ईंदा, हिक जी बुद्धि में अची वञे पोइ अख़बारनि में पइजी वेंदो। इहे बि ड्रामा में नूंदा, न त बाप खे यादि करणु कीअं सिखंदा। बाबा जो परिचय त सबके मिलणो आहे, कोई न कोई निकिरंदा। म्यूज़ियम में ॾाढा पुराणी चीजूं रखंदा आहिनि त हिते बि तव्हांजी पुराणी नॉलेज ॿुधंदा, ढेर ईंदा, उन्हनि सां कोई सुठी रीति सम्झंदा। हितां खां ई दृष्टि मिलंदी या त मिशन ॿाहिरि वेंदी। तव्हां चवंदव बाप खे यादि करो त पंहिंजे धर्म में ऊच पद पाईंदव। पुनर्जन्म वठंदे वठंदे सभिनि खे हेठि अचिणो ई आहे। हेठि अचनि माना तमो प्रधान ठहिणु। पोइ पादी ईअं न चई सघनि कि बाप खे यादि करो या बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां वटि ॾाढी सुठी नॉलेज आहे, चित्र बि सुंदर ठाहींदा आहिनि न। असां वटि ॾाढी सुठी नॉलेज आहे, चित्र बि सुंदर ठाहींदा आहिनि। चित्र चीज हूंदी, सुंदर चीज हूंदी त म्यूज़ियम ॿियो ई सुंदर हूंदो। ॾाढा ईंदा ॾिसण लाइ, जेतिरा वॾा चित्र हूंदा ओतिरो
सुठी रीति सम्झी सघंदा। शौक़ु रहणो खपे। असां ईअं सम्झायूं हिते तव्हांजी बुद्धि में ये रहे कि रोज़ बाबा चवंदा आहिनि कि जेतिरो वॾो चित्र हूंदो ओतिरो सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। शौक़ु रहणो खपे। असां ईअं सम्झायूं सदा तव्हांजी बुद्धि में रहे असां ब्रह्मण ठहिया आहियूं त जेतिरी सर्विस कंदा ओतिरो मान थींदो। हिते बि मान हुते बि मान। तव्हां पूज्य ठहींदव। ये ईश्वरीय नॉलेज धारण करणी आहे। बाप चवंदा आहिनि सर्विस ते दौड़दा रहो। बाबा किथे बि सर्विस ते भेजे। हिन में कल्याण आहे। सॼो ॾींहुं बुद्धि में सर्विस जा ख़्यालात रहणा खपनि। फॉलोअर्स खे बि बाप जो परिचय ॾियणो आहे। मोस्ट बिलवेड बाप खे यादि करिणो आहे न। कोई बि देहदारी खे गुरु न ठाहियो। तव्हां सभिनि जी सदगति दाता त उहो हिकु बाप आहे। हाणे होलसेल मूं साम्हूं बीठो आहे। होलसेल ऐं रिटेल वापारु थींदो आहे त बाप चवंदा आहिनि होलसेल या रिटेल वापारु थींदो आहे। बाप आहे होलसेल। वरसो बि होलसेल ॾींदा आहिनि। 21 जन्मनि जे लाइ विश्व जी राजाई वठो। मुख्य चित्र आहे त्रिमूर्ति गोलो झाड़ सीढ़ी विराट रूप जो चित्र ऐं गीता जो भॻवानु। इहे चित्र त फर्स्ट क्लास आहिनि। इन में बाप जी महिमा पूरी आहे। बाप ही कृष्ण खे अहिड़ो ठातई। उहो वरसो गॉड फादर ॾिनो हुई। कलयुग में एतिरा ढेर मनुष्य आहिनि। सतयुग में थोड़ा। इहा फेर घेर कंहिं कई जरा बि कोई ॼाणंदा न आहिनि। त टूरिस्ट ॾाढा करे वॾे शहरनि में ईंदा आहिनि। उहो बि अची करे बाप जो परिचय पाईंदा। पॉइंट्स त सर्विस जी ॾाढी मिलंदी रहंदियूं आहिनि। विलायत में वञिणो आहे। हिकु तरफ़ बाप जो परिचय ॾियो। विनाश साम्हूं बीठो आहे। ॿियो तरफ़ मारामारी थी वई। बाबा चवनि था कि ॾिसो बाप जो परिचय हिकु तरफ़ बाप जो परिचय ॾींदा रहंदा। ॿियो तरफ़ मारामारी हलंदी रहंदी। विलायत में बि वञिणो आहे। हिकु तरफ़ तव्हां बाप जो परिचय ॾींदा रहो। सतयुग में थोड़ा मनुष्य हूंदा त ज़रूरु बाक़ी सभु परम धाम में हूंदा। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न। जो थियो उहो पोइ रिपीट थींदो। परंतु कंहिंखे सम्झाइण जो बि अकुलु खपे। अच्छा मीठे सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार सदा हिकु बाप जी तरफ़ ई दृष्टि रखणी आहे। देही अभिमानी ठहिण जो पुरुषारथ करे माया जे धोखे सां बचणो। कॾहिं कुदृष्टि रखी पंहिंजे कुल जो नाम बदनाम न करिणो। ॿियो आहे सर्विस जे लाइ भागदौड़ कंदा रहो। सर्विसेबल ऐं आज्ञाकारी ठहिणो आहे। पंहिंजो ॿियनि जो कल्याण करिणो आहे। कोई बि बदचलन न हलणी आहे। कोई बि ख़राबु चलन न हलो। वरदाना फुल स्टॉप जी स्टेज द्वारा प्रकृति जी हलचल खे स्टॉप करण वारा मास्टर प्रकृति पति ठहो। वर्तमान समय हलचल वधण जो समय आहे। फाइनल पेपर में हिकु तरफ़ प्रकृति जो ॿियो तरफ़ विकारनि जो विकराल रूप हूंदो। तमोगुणी आत्माउनि जो वार तमोगुणी वातावरण जो तमोगुणी आत्माउनि जो वार पुराणे संस्कारनि जो वार। सभु लास्ट समय पंहिंजो चांस वठण ईंदा।
ईअं अहिड़े समय ते समेटण जी शक्ति हाणे हाणे साकारी हाणे हाणे आकारी हाणे हाणे निराकारी स्थिति में स्थित थियण जो अभ्यास खपे। ॾिसते हुए न ॾिसो, ॿुधे हुए न ॿुधो। जॾहिं अहिड़ी फुल स्टॉप जी स्टेज हूंदी तॾहिं प्रकृति पति ठही प्रकृति जी हलचल खे स्टॉप करे सघंदो। स्लोगन आहे, निर्विघ्न राज्य अधिकारी ठहिण जे लाइ निर्विघ्न सेवाधारी। निर्विघ्न राज्य अधिकारी ठहिण लाइ निर्विघ्न सेवाधारी। अव्यक्त इशारो, कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। सदा ये स्मृति रहे कि मां रूह हुन सुप्रीम रूह जी संतान सां गॾु आहियां। सुप्रीम रूह मुंहिंजी रूह जे बिना रही न सघंदो, ऐं मां रूह बि हुन रूह जे बिना न रही सघंदी आहियां। मां बि सुप्रीम रूह जे बिना अलॻि न रही सघंदी आहियां। ईअं अगरि हर सेकेंड हुजूर खे हाज़िर अनुभव करण सां रूहानी खुशबू में अविनाशी ऐं हिकु रस रहंदा। रूहानी खुशबू मतलब शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्वशक्ति, सुख। ये खुशबू असां द्वारा पूरे विश्व में तॾहिं फैलती रहंदी जॾहिं असां हुन सुप्रीम रूह सां गॾु हूंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।